अस्सलाम वालेकुम साथियों, आऊं आहियां मोहम्मद अली ऐं हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां ॻोठ उमेद अली संगड़ ऐं ॻोठ सरदार गुलबार खान संगड़ जे विच में, जेको ही 2014 में पत्थर विधो वियो ऐं हिन रोड जी हालत जेका आहे उहा ज़बून हालत जो शिकार लॻो पिया। ठेकेदार 2014 में पत्थर विझी वियो ऐं वरी न हिन ते कमु कयाई। हिन पत्थर जी ढिगलिन ते ड्रब जाई विया आहिनि। ठेकेदार वरी न हिन रोड ॾे फिरी करे ॾिठो अथई त पत्थर आहिनि या पत्थर माण्हू खणी विया। हालांकि इहे जेके पत्थर सटे वियो ॻोठाणा, इहे पत्थर खणी वञी करे उन्हनि पंहिंजे कमरनि में ऐं विरांडनि में ब्लॉक विझराया, पर ठेकेदार कमु न कयो। हिन ठेकेदार खे सिर्फ़ु हे रोड न आहे, हिन ठेकेदार खे अहिड़ा ॿिया बि रोड आहिनि जंहिं ते उन अमली कमु कयो ई न आहे, कमु ज़ीरो आहे। मां गुज़ारिश कंदुसि एंटी करप्शन जज घोटकी ऐं DC घोटकी मोहम्मद अली शाह खे त से तव्हां निकिरी करे ॿाहिरि ॾिसो, ही जेको सरदार गुलबार खान खां वठी ॻोठ उमेद अली संगड़ ताईं जेको रोड हुयो उहो 10 सालनि में बि रोड न ठहियो आहे। हिन पत्थरनि जी ढिगलिन ते ड्रब ॼमी विया आहिनि त हिन ठेकेदार वरी हिन जी सार न लधी आहे। मां गुज़ारिश कंदुसि DC मोहम्मद अली शाह खे त हिन ठेकेदार जो नोटिस वठे ऐं जेके असां ॻोठाणा अज़ाब खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, ख़ुदा असांजी परघोर कई वञे।